सिंधु देश मुक़दरा साईं GM सैयद रहबरा। दोस्तों, साथियों, सजणों, सिंधवासियों, भाइरो ऐं भेनरो, जिए देश। जिए सिंध फ्रीडम मूवमेंट पारां शुरू कयल हफ़्तवार आगाही प्रोग्राम जेको हर छंछर ते राति जो 9 वॻे फेसबुक लाइव ज़रिए पेश कयो वेंदो आहे, जंहिंमें असां सिंध जे क़ौमी मसइलनि ऐं सिंध जे मसइलनि जे हलनि बाबति ॻाल्हाईंदा ऐं उन्हनि ते मुख़्तलिफ़ ज़ावियनि सां ॾिसंदा आहियूं। ही प्रोग्राम शुरू करण जो मक़सदु इहो ई हुयो त जीअं सिंध जे अवाम खे, ख़ासि करे नौजवान तबिके खे, क़ौमी कारकुननि खे सिंध जे दुश्मननि, सिंध जे मसइलनि खे चिटो ऐं वाज़ह करे ॿुधाए सघिजे। जीअं त बहरिया टाउन खां पोइ, बहरिया टाउन जो जेको धरणो लॻो, उन खां पोइ सिंध जी सिचुएशन काफ़ी जेको सो गंभीर आहे। क़ौमी कारकुननि ऐं अॻुवाणनि जी तमामु घणियूं गिरफ़्तारियूं ऐं अञा ताईं काफ़ी मिसिंग आहिनि। जॾहिं त हिकिड़ो ॿियो बि वाक़ियो जेको ॾाढो तशवीशनाक थियो आहे, उहो इहो आहे त साईं अयूब कांधड़ो जेको सिंध जे क़ौमी तहरीक सां जुड़ियल रहियो आहे, उन जे नौजवान पुट सजाद कांधड़ो खे पिणु खंभे गुम कयो वियो आहे, जंहिंजी मां मज़मत कयां थो। मौज़ूअ ते अचण खां पहिरियां मां इहे कुझु शयूं दोस्तनि अॻियां रखणु चाहियूं पिए, जीअं असांखे सम्झ अचे त जेको सो सिंध ऐं सिंधवासियुनि सां कहिड़ियूं जुठियूं थियनि पई थियूं। साईं अयूब कांधड़े जो पुटु जेको सो 4-5 सालनि खां मुसलसल एहतजाज कंदो रहियो, बुख हड़तालूं कंदो रहियो, उनजी फैमिली बुख हड़तालूं कंदी रही। न सिर्फ़ु इहा, पर जेके बि फैमिलियूं आहिनि मिसिंग पर्सन्स जूं, उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि औकातनि एहतजाज कंदा पिया था रहनि, पर रियासत बजाए इन्हनि मिसिंग पर्सन्स खे छॾण जे लाइ या जेके जबरी गुमशुदगियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जे बजाए उन्हनि जे नौजवान बचनि खे, न्याणियुनि खे तंग कनि पिया था, हैरेस कनि पिया था। ऐं हाणे जेको ही वाक़ियो थियो आहे सजाद कांधड़ो वारो, इहो हिकिड़ो शर्मनाक वाक़ियो आहे त हिकु मासूम नौजवान बचिड़ो उन्हनि जो जेको सो खंभियो वियो आहे। जॾहिं त कुझु ख़बरूं इहे बि आयूं आहिनि त सनान ख़ान कुरैशीअ ते काफ़ी जेको सो ज़हनी दबाव ऐं उनखे तकलीफ़ ॾिनी पई थी वञे माफ़ीनामे लिखाइण लाइ त ऐं क़बूलियत करण लाइ, त उन जी पिणु असां मज़मत कयूं था। उमेद त ही ॾुखियो वक़्तु जेको सिंधियुनि ऐं असांजे सिंध ते आहे, इन मां असां जल्द निकिरी ऐं पंहिंजे मंज़िल तरफ़ वधणु शुरू कंदासीं। साथियो, अॼोको जेको असांजो मौज़ू आहे, उहो मां अॻे ई कल्ह ई रखियो हुयो त दुनिया में जेके बि आलमी प्रोजेक्ट्स, मेगा प्रोजेक्ट्स जेके बि ठहंदा आहिनि या जुड़ंदा आहिनि, उहे आलमी लेवल जा हुजनि या मक़ामी लेवल जा हूंदा आहिनि, त उन्हनि प्रोजेक्ट्स जा जेके सो असर ज़रूरु लोकल आबादी ऐं सॼी दुनिया ते ऐं सॼी दुनिया जी जेका आबादी आहे उन ते पवंदा आहिनि। हाणे मेगा प्रोजेक्ट्स जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त दुनिया में बहितरी आणे सघिजे, पर हिकिड़ा प्रोजेक्ट्स उहे हूंदा आहिनि जेके कंहिं ख़ासि मक़सदनि तहत कोशिश कई वेंदी आहे त नयूं कॉलोनियूं या नवां कब्ज़ा कया वञनि। जॾहिं त कुझु अहिड़ा प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि जेके इंसाननि जी भलाई ऐं आम भलाईअ ख़ातिर जेको सो जोड़िया वेंदा आहिनि। इन्हनि मेगा प्रोजेक्ट्स जो
असरु जेको हूंदो आहे उहो वधि खां वधि असरु लोकल आबादी या जंहिं खिते में जेको रहे थो उन्हनि ते पवंदो आहे। मसलन जेकॾहिं इन्हनि मेगा प्रोजेक्ट्स जो लोकल माण्हुनि खे या उतां जंहिं इलाइक़े में उहो मेगा प्रोजेक्ट्स शुरू कयो वञे थो उन्हनि जे माण्हुनि खे जेकॾहिं उन माण्हुनि जी भलाईअ ख़ातिर जेकॾहिं प्रोजेक्ट्स जी बहितरी ऐं आज़ादी ऐं वतन ऐं उन्हनि जे नौकिरी ऐं उन्हनि जी फलाह बहबूद लाइ जेकॾहिं उहे प्रोजेक्ट्स हुजनि त उन खे हिकिड़ो तरक़ीअ वारो अमल चइबो आहे। पर जॾहिं उहे प्रोजेक्ट्स सिर्फ़ु ख़ासि मक़सदनि लाइ हुजनि, उहे मक़सद जेके ॻुझा रियासत या रियासत जा जेके आलमी क़ुवतूं जेके अहिड़ा प्रोजेक्ट्स ठाहींदियूं आहिनि जीअं उन खिते ते कब्ज़ो करे सघे या उतां जे माण्हुनि खे मुस्तक़िल ग़ुलामीअ में आणे सघिजे। त इन जे करे असां जीअं त सिंध जो जेका जोग्राफ़ी आहे उहा एॾी इम्पॉर्टेंट आहे हिन साउथ एशिया खिते में, छो जो सिंध गेटवे आहे साउथ एशिया जो। बाबुल इस्लाम न आहे, सिंध गेटवे आहे साउथ एशिया जो। ऐं सिंध मां मिलंदड़ जेके बि मैदनी वसीला आहिनि या जेको सो सिंध जी जेका ज़रई ज़मीनूं आहिनि या सिंध जी जेका बीहक आहे, सामूंडी पटी आहे, उहा तमामु घणी अहमियत जोगी आहे। इन ई जे करे अॼु ताईं सिंध ते सदाईं हमला बि थींदा रहिया आहिनि, छो जो सिंध जी ज़मीन ख़ुशहाल ज़मीन आहे, अमीर तरीन ज़मीन आहे दुनिया में जेको सो सिंध। मसलन जीअं मां तव्हांखे ॿुधायां त असांजो जेको आयल ऐं गैस आहे सिर्फ़ु इन सामूंडी पटीअ में, उहो सॼे मिडल ईस्ट खां घणो आहे। असांजो जेको कोयलो आहे, थर वारो कोयलो आहे, उहो दुनिया जो 3 नंबर वॾो रिज़र्व आहे सॼी दुनिया में आलमी लेवल ते। त इन जे करे ई असांजे हिन धरतीअ ते मुख़्तलिफ़ क़ुवतूं सुपर पावर जेको सो नज़र रखियो वेठा आहिनि ऐं उन में ब्लॉक ठहनि बि था, उन में जोड़ जक थिए पई थी, उन में दोस्त ऐं दुश्मन धुरियुनि जी ॼाण सुञाण असांखे कीअं करणु घुरिजे ऐं कहिड़ा प्रोजेक्ट्स असांजे लाइ बहितर आहिनि, कहिड़ा प्रोजेक्ट्स असांखे नुक़सानु पहुचाइनि था, असांजे माहौल खे नुक़सानु पहुचाइनि था, असांजे तारीख़ ऐं असांजे सुञाणप खे नुक़सानु पहुचाइनि था। त इन्हनि शयुनि ते असांखे ज़रूरु नज़र रखणु घुरिजे। सॼी दुनिया में हिन महिल ताईं जेके बि मिसाल जेकॾहिं असां 18वीं 19वीं सदीअ में ॾिसूं त 18वीं 19वीं सदीअ में ईअं थींदो हो त जेको बि ताक़तवर मुल्क या जेको सो उन टाइम यूनाइटेड नेशन न ठहियल हुई या यूनियन लीग न ठहियल हुई, त उन टाइम छा थींदो हो त जेको बि ताक़तवर मुल्क हूंदो हो उहो वञी ॿिए मुल्क ते कब्ज़ो करे ऐं उन खे पंहिंजी ग़ुलामीअ में आणे छॾींदो हो। जीअं मिसाल ब्रिटिश सॼी दुनिया ते जेको सो कब्ज़ो कयो, जेको बि मुल्क या जेका बि ज़मीन अमीर हुई या जेका बि ज़मीन जेको सो पैदावार जे लिहाज़ खां ख़ुशहाल, उतां जा माण्हू ख़ुशहाल आहे, त बर्तानिया, स्पेन, मुख़्तलिफ़ मुल्कनि सॼी दुनिया में कॉलोनियूं ठाहियूं आहिनि। पर जॾहिं जीअं त असां अॼु 18वीं ऐं 19वीं सदीअ में न पर 21वीं सदीअ में रहूं पिया था, त अॼु कंहिं बि मुल्क ते वञी चढ़ाई करे उतां जो कब्ज़ा करणु या उतां जी माल मिल्कियत खे खणणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। ऐं सॼी दुनिया सोशल मीडिया जे करे गॾु थी वञे अगरि किथे का बि अहिड़ी बेवाजिबी या चढ़त थिए थी। त उन खे नज़र में रखंदे अॼु दुनिया जा जेके बि सुपर पावर आहिनि या जेके अमीर मुल्क आहिनि या अमीर जेके धुरियूं आहिनि, जन जी कोशिशि इहा आहे त कीअं बि करे पंहिंजी सीड़पकारी या जेको वाधू पैसो आहे उन्हनि वटि या उन्हनि वटि जेका जमा थियल रिज़र्व्स आहिनि पैसे जी शिकिल में, त उहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको सो इन्वेस्टमेंट करे, सीड़पकारी करे ऐं उन पंहिंजे पैसे खे जेको सो वधाइणु चाहिनि था। यानी ईअं सम्झो त एक्सपेंशन जी हिकिड़ो तरीक़ेकार आहे, छो जो पैसो रखण सां कॾहिं न आहे वधंदो जेसिताईं तव्हां उनखे इस्तेमालु न कयो या किथे लॻायो न।
इन्ही ॾिस में छा थियो त जीअं त बर्तानिया खां पोइ अमेरिका सुपर पावर बणियो ऐं अमेरिका जी जेको सो इकानमी सॼी दुनिया में फैलिजणु लॻी, पर अमेरिका ऐं ख़ासि करे ओलह जे मुल्कनि जी, त उन खां पोइ चाइना हिकिड़ो नओं खिते में सुपर पावर थियण लाइ या दुनिया में सुपर पावर थियण लाइ जेको सो अॻियां आयो। चाइना जेको हींअर कम्यूनिस्ट पार्टी जंहिंखे हलाए थी, ऐं चाइना 1990 खां कोशिश में हुयो त हू पंहिंजी जेका बि इन्वेस्टमेंट लॻाए करे ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि ते या मुख़्तलिफ़ खितनि ते या मुख़्तलिफ़ ज़मीनुनि ते पंहिंजी जेको सो इजारदारी क़ाइमु करे। उन ई ॾिस में चाइना छा कयो त हिकिड़ो प्रोजेक्ट लॉन्च कयो जंहिंखे हुन बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो नालो ॾिनो, BRI। ऐं BRI जा वरी डिफरेंट जेको सो सेक्शन आहिनि, मसलन जीअं पाकिस्तान में सीपेक आहे, उहो BRI जो हिसो आहे। सीपेक जेको माना चाइना पाकिस्तान इकानमिक कॉरिडोर आहे, उहो पिणु इन BRI इनिशिएटिव जो हिसो आहे। हाणे इहो BRI इनिशिएटिव हुयो छा, $1 बिलियन जो ही प्रोजेक्ट जेको सो चाइना खां थींदे पाकिस्तान मां गुज़रंदे सिंध बलोचिस्तान खां गुज़रंदे ईरान, सेंट्रल एशिया ऐं यूरोप जी मंझियुनि ताईं पहुचण जो हिकिड़ो रोड आहे, जंहिंखे शुरूअ में हिननि सिल्क रोड जो नालो ॾिनो हुयो। ऐं चाइना खे इन शइ जी ज़रूरत छो पई, उन जो कारण इहो हुयो त चाइना में मइदनी वसीला तमामु घटि आहिनि ऐं आबादीअ में दुनिया में सभ खां वधीक आहे। त चाइना खे पंहिंजे माण्हुनि लाइ मइदनी वसीला खपनि। उहे मइदनी वसीला चाइना खे किथां मिली पिया सघनि, मसलन जीअं ऑयल ऐं गैस आहे, चाइना खे किथां मिली सघे थो, या ज़रख़ीज़ ज़मीनूं चाइना खे किथां मिली सघनि थियूं। त या जेका चाइना में इंडस्ट्री आहे, उन इंडस्ट्रीअ में जेके बि प्रोडक्ट्स ठहनि थियूं त उहे दुनिया ताईं कीअं हू पहुचाइनि। उन लाइ इहो BRI प्रोजेक्ट हिननि लाथो, जंहिंमें पोइ सभई नंढा नंढा प्रोजेक्ट हुननि गॾु करे इन खे हिकु बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो नालो ॾिनो। उन में सीपेक थियो, पोर्ट अथॉरिटी थी वई, थरकोइल थी वियो, जेके बि माना सिंध में असां वटि या बलोचिस्तान में जेके बि मेगा प्रोजेक्ट्स लॻनि पिया था या शुरू कया विया आहिनि, उहे सभु इन चाइनीज़ इन्वेस्टमेंट जो जेको सो हिसो आहिनि। न सिर्फ़ु सिंध या असांजे साउथ एशिया में या सेंट्रल एशिया में या यूरोप में, पर अफ्रीका में, मिडल ईस्ट में ऐं श्रीलंका में, ऑस्ट्रेलिया में, जिथे किथे चाइना इहे पंहिंजा प्रोजेक्ट्स स्टार्ट कया ऐं मुख़्तलिफ़ जेको सो प्रोजेक्ट्स ठाहिणु लॻो। पर चाइना खां हिकिड़ी ग़लती थी, चाइना ऐं उन ग़लतीअ खे अञा बि दोहिराए पियो थो चाइना जंहिं मुल्क में बि ऐं जंहिं बि खिते में इन्वेस्टमेंट कई पई, उतां जे माण्हुनि खे हक़ ॾियण जे बजाए या उन्हनि जी ज़िंदगी बहितर बणाइण जे बजाए चाइना पंहिंजा ॾोहारी ऐं क्रिमिनल जेलनि में वाड़ियल हज़ारे जेके ॾोहारी, उहे उन्हनि मुल्कनि में, उन्हनि खितनि में, उन्हनि ज़मीनुनि ते आबाद करे ऐं जेको सो पंहिंजे माण्हुनि खे उते सेट करे लोकल माण्हुनि खे ग़ुलाम बनाइण शुरू करे छॾियो, जंहिंजो मिसाल अफ्रीका जे कुझु मुल्कनि ते कब्ज़ो करणु। अच्छा, ऐं ही जेका बि इन्वेस्टमेंट चाइना करे पियो जंहिं बि मुल्क में, जंहिं बि खिते में करे पियो, त उहो इन BRI मंसूबे तहत तमामु ॻरे व्याज ते हिननि पैसा ॾिना पे। जंहिं बि मुल्क खे हिननि मदद ॾिनी पे, उहे तमामु घणो जेको सो ॻरे व्याज ते हुयो, त जॾहिं उहे मुल्क, ग़रीब मुल्क, उहो व्याज वापसि न पिया ॾेई सघनि, त चाइना उन्हनि जूं प्रॉपर्टियूं ज़ब्त करे या उन्हनि खे मुस्तक़िल लीज़ ते आणे या मुस्तक़िल कॉलोनी बनाइण जी कोशिशि करे पियो, जंहिंजे करे
अफ्रीका जे कुझु मुल्कनि बग़ावत कई, ऑस्ट्रेलिया चाइना ख़िलाफ़ु बग़ावत कई, श्रीलंका बग़ावत कई, इंडिया बग़ावत कई, नेपाल बग़ावत कई। सभिनी मुल्कनि चाइना जे प्रोजेक्ट्स खे रद्द करे ऐं चाइना खे उतां निकिरी वञण जो चई छॾियो। ताज़ो 2 ॾींहं अॻु में ऑस्ट्रेलिया पिणु चाइना खे इहा तनबीह कई त तूं जेके बि पंहिंजा प्रोजेक्ट्स आहिनि असां वटां ख़तमु करे ऐं निकिरी वञ। त इहो हुयो इंटरनेशनल मेगा प्रोजेक्ट्स BRI, जंहिंमें सीपेक बि हिसो आहे, जंहिंमें थरकोइल बि हिसो आहे, जंहिंमें जेको सो आइलैंड अथॉरिटी जेका ठाही वई उहा बि असल में ही आइलैंड चाइना खे विकिरो कया विया हुआ त जीअं हांगकांग जे तर्ज़ ते मुल्क नवां शहर आबाद करे सघजनि। अच्छा, इन दुनिया में को बि मेगा प्रोजेक्ट लाथो वेंदो आहे त उन मेगा प्रोजेक्ट लाहिण खां पहिरियां यूनाइटेड नेशन मां अप्रूवल वठिणो हूंदो आहे त तव्हां किथे बि को बि प्रोजेक्ट जेकॾहिं मेगा प्रोजेक्ट स्टार्ट कयो था त उन प्रोजेक्ट जो नुक़सानु लोकल माण्हुनि खे न पए, माना लोकल माण्हुनि जी बहितरी थियणु घुरिजे। पर चाइना इन्हनि सभिनी मामलनि खे पासे ते रखी करे ऐं हिक हठी पंहिंजी इजारदारी क़ाइमु कंदे ऐं डंडे जे ज़ोर ते मुख़्तलिफ़ मुल्कनि में इन्वेस्टमेंट करे ऐं उतां जे माण्हुनि खे ग़ुलाम बनाइण शुरू करे छॾियो। जॾहिं इहा सिचुएशन अमरीका ऐं ओलह जे सिविलाइज़ मुल्कनि ॾिठी ऐं जेके दुनिया जा अमीर तरीन मुल्क आहिनि उन्हनि इहा सिचुएशन ॾिठी त चाइना जेको सो मुसलसल सॼी दुनिया ते जेको सो कंट्रोल कंदो थो वञे, त उन प्रोग्राम खे या इन प्रोजेक्ट खे रोकण ख़ातिर ग्रुप 7 कंट्रीज़ आहिनि। ग्रुप 7 कंट्रीज़ में जेको सो अमरीका, UK, कैनेडा, जर्मनी, इटली, फ्रांस ऐं जेको सो जापान आहे। त इन्हनि मुल्कनि अमरीका जी अॻुवाणीअ में सोचियो त हीअ जेको चाइना सॼी दुनिया ते ज़ुल्म करे ऐं जेका पंहिंजी इजारदारी क़ाइमु करे कॉलोनियूं ठाहींदो थो वञे, त उन जे अपोज़िट में असांखे को अहिड़ो प्रोजेक्ट लाहिणु घुरिजे जंहिंसां इंसानी अवामी आम भलाई थी सघे। त इन ते काफ़ी टाइम खां कमु हलियो पिए, जीअं त कोविड जी सिचुएशन थी, वरी कोविड जी सिचुएशन जे करे जेको सो इहो इनिशिएटिव या इहो मेगा प्रोजेक्ट न लाथो वियो, पर हिन महीने में ई कुझु ॾींहं अॻु में हिन प्रोजेक्ट खे बाक़ाइदा लॉन्च कयो वियो आहे ऐं इहो प्रोजेक्ट जी फिज़िबिलिटी रिपोर्ट बि जेको सो G7 मुल्कनि जी गॾिजाणीअ में ॾिनी वई आहे ऐं उहा अप्रूव कई वई आहे। त इन प्रोजेक्ट जो मेगा प्रोजेक्ट जो नालो आहे B3W। B3W stands for Build Back Better World। Build Back Better World गॾिजी ॿीहर सुठी दुनिया जोड़ण। हाणे बिल्ड बैक बेटर वर्ल्ड जो जेको कॉन्सेप्ट आहे असल में उहो कॉन्सेप्ट जेको अमरीका जो ऐं दुनिया जे अमीर तरीन मुल्कनि ऐं ओलह जे मुल्कनि या जेके जमहूरियत पसंदि मुल्कनि जो हिकिड़ो ख्वाबु हुयो त न्यू वर्ल्ड ऑर्डर आणे जेके बि महकूम क़ौमूं आहिनि, जंहिं बि मुल्क में क़ौमी तज़ाद आहिनि, जंहिं बि मुल्क में डिक्टेटरशिप आहे, त उन्हनि डिक्टेटरनि खे, उन्हनि दहशतगर्दनि खे, उन्हनि सभिनी खे जो ख़ात्मो आणे ऐं दुनिया में अमन क़ाइमु करे ऐं आम भलाई ऐं फलाह बहबूद जो कमु शुरू कयो वञे। त उहो ख्वाबु अमरीका जो ईअं सम्झो त हींअर हाणे हिन नए प्रोजेक्ट बिल्ड बैक बेटर वर्ल्ड सां जुड़ी करे ऐं लाथो पियो वञे, जंहिंजी टोटल हींअर बजट जेको रखियो वियो आहे उहो $40 ट्रिलियन रखियो वियो आहे
ऐं इहो प्रोजेक्ट 2035 ताईं जेको सो मुकमल कयो वेंदो, जंहिंमें काफ़ी शयुनि ते कमु कयो वेंदो, ख़ासि करे उहे मुल्क जेके ॻुथियल आबादी वारा मुल्क आहिनि, ग़रीब मुल्क आहिनि, एशिया, अफ्रीका या मिडल ईस्ट में या जेको सो लैटिन अमेरिका में जेके बि उहे मुल्क आहिनि जिन में गुरबत आहे, इंसानी ज़िंदगीअ जी जेका सो क़ीमत कान्हे, ऐं उते डिक्टेटरशिप आहे, या उन्हनि मुल्कनि में जेको सो ज़ुल्म ऐं जबर ऐं तशद्दुद थिए थो, त उन्हनि मुल्कनि में सुठी हिकिड़ी हिकमत अमलीअ सां इंसानी फलाह बहबूद जा प्रोजेक्ट शुरू करे ऐं क़ौमुनि खे आज़ादीअ तरफ़ वठी उन्हनि जे लाइ उन्हनि जा क़ौमी तज़ाद ख़तमु करे हिकु सुठी दुनिया ठाहिण जो हिकिड़ो इनिशिएटिव आहे।